रसन में बदल ही शख्स कोई चरियो न पर तनवीर आहे। ही टिकटॉक नाले एक वायरस जो शिकार आहे। टिकटॉक केतरा ही नौजवान छोकरा बिगाड़े छॾिया आहिनि। इन्हनि मां ही बि हिकु आहे। अचो त हिन जे घर बातियुनि खां पुछूं था हाल ऐं अहवाल। टिकटॉक अचण खां पोइ त असांजी सफ़ा ज़िंदगी तबाह थी वई आहे। छो कि हे ॾिसो छोरे जे हथ में अञा ताईं मोबाइल आहे, सॼो ॾींहुं मोबाइल हथ में आहे न। तुमने ही तो कहा था। चुप करे वे। वॉशरूम में तो वञा त मुंहिंजा ॿ टे जगह दरवाज़ा बंदि करे वियो आहे। हिकिड़े जगह मां राति जो सुतो पियो मुंहिंजी टिकण करे हलियो वियो। तनवीर जे वालिदेन जो चवणु आहे त ही रोज़ खीसे मां 100 रुपया कढी नेट जो पैकेज कराईंदो आहे ऐं पोइ टिकटॉक इस्तेमालु कंदो आहे। टिकटॉक तां अजीब अजीब आवाज़ कढंदो आहे। असां जॾहिं तनवीर खां पुछा कई त उन जो चवणु हुओ त अगरि मूंखे टिकटॉक खां रोकींदा त मां पबजी गेम खेॾणु स्टार्ट कंदुसि। तनवीर जे भाउ ॿुधायो त असांखे पाड़े मां शिकायतूं बि मिलनि थियूं। टिकटॉक इज़ वेरी डेंजर डिज़ीज़। हिन वायरस में छा थींदो आहे त मरीज़ जेको आहे पंहिंजो पाण खे या त सलमान खान सम्झंदो आहे या अगरि हुनखे शाइरी पसंदि आहे उहो पाण खे जॉन एलिया सम्झंदो आहे ऐं उहो हिकिड़ी ॿी दुनिया में गुम थी वेंदो आहे। इन वायरस जो अञा ताईं को तोड़ न आयो आहे। हालांकि कुझु डॉक्टर्स कुते ऐं गॾहनि वारी इंजेक्शनियूं यूज़र्स खे हयूं पर उन खां पोइ हिंगण ऐं भौंकण लॻा। मक़सदु बीमारी अञा वधी वई। हींअर असां लॻा पिया आहियूं कोशिशि में त का सुठी इंजेक्शन आणियूं या का दवा अहिड़ी का ठाहियूं जंहिंमें असांजा यूज़र ठीकु थी सघनि। तनवीर जे वालिदेन जो चवणु आहे असां इन खां परेशान थी विया आहियूं, सो असांजी गवर्नमेंट खां अपील आहे त असांजी मदद कई वञे। कैमरामैन शकूर सां गॾु टिकटॉक न्यूज़ हैदराबाद।